नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां या बिशार रसूमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस से पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में सहाफ़ी असद तूर जे घर आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त असद तूर ते हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। हमलनि सां सहाफ़ियुनि जो आवाज़ नथो दॿाए सघिजे। PTI खे आज़ाद कश्मीर जे चूंडुनि में शिकस्त नज़र अचे थी। इरसा वाबडा के पानी वैकटनि जी मॉनिटरिंग लाइ ख़त माणे छॾियो। पाणी वसीलनि जी वज़ारत जी हिदायतुनि जी रोशनी में पंजाब जे 6 ऐं सिंध जे 3 बैराजनि ते पाणी इंस्पेक्टर मुक़ररु करण जो मुतालबो। इरसा चेयरमैन जो चवणु आहे त सिंध जे गुड्डू सखर ऐं कोटड़ी बैराजनि ते पाणी इंस्पेक्टर मुक़ररु कया वञनि। दुनिया के इंसानियत की खिदमत कंदड़ लीडरशिप की ज़रूरत है। क़ौमुनि विच में भाईचारो पैदा करने की ज़रूरत है। भारत दुनिया के चवंदो रहियो त कश्मीर की आज़ादी पुठियां दहशतगर्दी है। असां वटि सभ खां वॾो मसइलो अदम बर्दाश्त है। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो इक़्तिसादी सहकार तंज़ीम के पार्लियामानी असेंबली के इजलास के खिताब। MQM जो अगुणो MPA मिर्ज़ा ख़लीलुल्लाह PP में शामिल थी वियो। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त कराची में कुछ न करण वारो तासुर ग़लति आहे। कराची शहर में मसला आहिनि जेके हल थियण घुरिजनि। सिंध में उस्तादनि जी खोट आहे। घटि उस्तादनि जे करे स्कूल बंदि पियल आहिनि। MQM जे सियासी विंग सां ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत सदाईं खिल जुड़ियूं हरकतूं कंदी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में लॉ कॉलेज के शागिर्दनि का इम्तिहान न वठण बाबत केस की ॿुधणी। लॉ कॉलेज के शागिर्दनि का इम्तिहान न वठण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत इम्तिहाननि जो शेड्यूल पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त हुकुमनि ते अमल न थियो त यूनिवर्सिटी सां लाॻापियल कॉलेज बंदि करे छॾींदासीं। अवां शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻाए छॾियो आहे। इमरान खान के फोटोशॉप मुआशी तरक्की के अवाम रद्द कर चुको है। वड्यूं वड्यूं ॻाल्हियूं करण इमरान खान की आदत बणिजी वई है। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे तो गुरबत की शरह 40% ताईं पहुंचण जो अंदाज़ो सूरत हाल ख़राब थियण जो इशारो है। मुआशी बदहाली के एडिट करण सां आवाम की किस्मत तब्दील न थींदी। तरक्की वधी है तो तालीमी इदारनि में कटौती छो कई वई है। नैब मुल्क के वॾो नुक़सान पहुचायो है। नैब चेयरमैन में हिम्मत है तो कैमरा लगाए जांच करे। नैब के अरब रुपयनि जा हुकूमत जा केस नज़र नथा अचनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। चई NCOC जो चूंडुनि सां कहिड़ो तालुक़ है। गिलगित में जेको थियो वो आज़ाद कश्मीर में वरजाए पियो वञे। नून लीग जो सदर शहबाज शरीफ है पर हतमी फ़ैसिलो नवाज़ शरीफ कंदो आहे। मुल्क में कोरोना वायरस वधीक 71 मरीजन का हयातियूं खसे वरतियूं। फौतन जो अंग 20,850 थी वियो। कोरोना केसिस में घटाई थियण लगी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,771 नवां केस रिपोर्ट। कोरोना के हाकारी केसिस की शरह 3.71% रही। हैदराबाद में कोरोना बिघे वधीक हिकु ॼणो फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 412 थी वियो। कोरोना जा वधीक 54 केस ज़ाहिर। फॉल केसिस जो अंग 2,197 ताईं पहुची वियो। सखर में कोरोना बिघे वधीक हिकु औरत फौत थी वई। जॾहिं ख़बर ॿुधी त ॾाढो असांखे दिलि जी गहराई सां इहो अफ़सोस बि थियो त हाणे घोटकी ज़िले जा इहे हालात थी विया आहिनि। ॾींहं दिहाड़े जो चोरियूं बि थियनि थियूं, धाड़ा थियनि था, किडनैपिंग्स थियनि थियूं। हाणे सहाफ़ियुनि ते तशद्दुद इहा हमारी ॻाल्हि सां पूरे पाकिस्तान जे लेवल ते बदतरीन हिकिड़ी मिसाल आहे जेका घोटकी पुलिस क़ाइमु कई आहे। घोटकी जी सुपरविज़न करनि था। उन्हनि ज़रूरु इहे शयूं ॾिठियूं हूंदियूं पर उन्हनि खे मां चवां थो त इहो अॼु सहाफ़ियुनि खे तस्लील करे अलाए उनखे छा हथ आयो आहे। सहाफ़ियुनि जेको आहे पंहिंजी हक़ सच जी आवाज़ उथाई। जेको हिकु टॉर्चर सेल ठहियल हो घोटकी पुलिस जो उनखे वञी करे एक्सपोज़ कयो। ज़्यादती थी आहे। डॉक्यूमेंटेड प्रूफ है पूरो। एक कीअं माण्हू पुलिस मोबाइल विझनि था पिया, छा ज़्यादतियूं करनि था, सॼी शइ वीडियो ते मौजूदु आहे। उनखे ॾिसण खां पोइ त FIR ज़रूरु ठहे थी पई, तव्हांजो हक़ आहे। मीरपुर माथिले में आवाज़ TV जे रिपोर्टर लतीफ़ वसीर, कैमरामैन ख़ालिद वसीर ऐं सहाफ़ी बरकत मीराणी ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल न थियो।
महर ग्रुप जो अॻुवान सरदार हाजी खान महर, लतीफ़ वसीर ऐं ख़ालिद वसीर वटि पहुतो। सहाफ़िन पारां सुभाणे SSP ऑफिस सां ऐलानियल धरणे जी हिमायत। सरदार हाजी खान महर जो चवणु आहे त सहाफ़िन हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद कयो आहे। मथनि तशदुद जी मज़म्मत कयूं था। लतीफ़ वसीर ऐं ॿियनि सहाफ़िन ते तशदुद कंदड़ एहलकारनि ते बिना देर केस दाख़िल कयो वञे। सुभाणे सहाफ़िन जे रिथियल धरणे में भरपूर नमूने शिरकत कंदासीं। सिंध में पानी की खोट बरकरार, आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज पिणनि। ठट्टो जोही, रेती, मोहनजोदड़ो, वाढा, नसीराबाद, झंडूमरी ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। मोहनजोदड़ो जी UC टाटली जे आबादगंज जो पानी की खोट ख़िलाफ़ निटण उसमें एहतजाजी धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त पानी न हुजण सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई आहे। पानी ॾेई नुक़सान खां बचायो वञे। रोहिड़ी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। जवाबदार नौजवान आसिफ अली खोसो खे गोलियूं हणी क़तल करण बाद लाश रोड ते उछलाए विया। टंडो मोहम्मद खान वेझो चैनलवा वटां पीटसन औरत जो लाश हथायो। लाश जी सुञाणप श्रीमती शमू कोली तौर थी। दादू भरिसां ॻोठ गुलाम कादिर चांडियो में घर जी भिति किरण सबबि नौजवान फौत थी वियो। भिति किरण सबबि नौजवान गुल मोहम्मद चांडियो हयाती विञाए वेठो। इलाइक़े में सोग जी लहर।